وعلى الحسن المجتبى وعلى الحسين وعلى أولاد الحسين أما بعد فقد قال تبارك وتعالى في القرآن المجيد بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا أطيعوا الله وأطيعوا الرسول وأولي الأمر منكم فإن تنازعتم في شيء فردوه إلى الله ورسوله إن كنتم تؤمنون بالله واليوم الآخر ذلك خير وأحسن تأويلا. صلوات. سبھی مل جی صلوات پڑھو. سبھی مل جی صلوات پڑھو. آخر مولا تاں کے آباد و شاد فرمائے، وسندہ رہو، جیندہ رہو، صدا خوش ہو جو، سوائے مظلوم کربلا جی غم ऐं اندو خاں سوا بے کہیں غم میں مبتلا نہ ہو جو. چھو سیدہ جوئی دعاؤں جے سرتے ہوں دیو ہن وہ لوڈن میں ضرور ہوں دو، تکلیفن میں نہ ہوں دو. سورہ نساء قرآن جی 4 نمبر سورت 59 نمبر آیت 5 پارے میں ہو بے پرواہ جیساں وڑیس گالائے سگے تو ہن جی مرضیہ جے جی نہ بدھے تبھی ہن جی مرضیہ. چھو جو اللہ وا مالکا خالقا خالق سربو یوں نہ کیا ہن جی مرضیہ نہ دیا. وہ مالک انسانن سا ہن آیت میں خطاب نہ تو کرے. چھے تو یا ایوہ الذین آمنوا اللہ ہن آیت میں مومنن ساتھوں گالائے. اور مومنو وہ بھی اللہ قرآن میں اکثر حکم جے کے پہنجات ہس نجات وارا وہ مومنن کے چاہیو تھے ہونا تا جی وما خلقت الجن والانس الا لیعبدون. اللہ تو تا اعلان کہو قرآن میں تمام جن و انس کے خلق کہو آپ جی بندگی جے لائے. وہ قرآن میں چھو نہ چاہیو یا ایوہ الذین آمنوا کتب علیکم سے یا ایوہ الناس چوئے ہاں چاہے او انسانو تمام کے ماں جی بندگی جے لائے خلق کہو. ان جے کرے روزہ رکھو. اللہ اعلان کہو روزہ رکھ رائیں دو یلی وارن سگا آیا ہم انسان مجھے چھاوے ورنہ قرآن جی آیت بھی تھیا آدم شاہ آیت قرآن میں چٹی سائیں زمان سائیں آیت بھی تھیا وما خلقت الجن والانس الا لیعبدون. ما جن و انس کے خلق کہوا بندگی جلا رب جلی جنے بندگی جلا خلق کئی. تو پو روزے جا حکم صرف مومنن کے چھوڑی نہیں، نماز جو حکم صرف مومنن کے چھوڑی نہیں، حج جو زکاة شرافت جو حکم صرف مومنن کے چھوڑی نہیں، انسانن کے چاہے ہیں نا یا ایوہ الناس کتب علیکم الصیام. اللہ چاہو انسان کتھے روزو رکھی سکنے. ان آیت میں بھی اللہ جو خطاب کے سائے انسان ہے یا ایوہ الذین آمنوا اطیعوا اللہ. او مومنو اللہ جی اطاعت کجو. اطاعت اللہ جی اطاعت کجو. یا ایوہ الذین آمنوا اطیعوا اللہ و اطیعوا الرسول.
जीअं अल्लाह जी इताअत कयो ईअं ई रसूल जी इताअत कजो। बस क़ुरान फ़ैसिलो ॾेई छॾियो, जंहिंजी इताअत कबी आहे उन ते सलाह नाहे वठिबी, मञूंसि या न मञूंसि। जेकॾहिं मां पंहिंजे बिरादरी जा माण्हू कठे करे उन्हनि खे चवां अल्लाह खे मञो या न मञो, चवंदा आहिनि काफ़र जो पुटु आहे, अल्लाह मशवरनि सां मुफ़्तनि खां वठी न मञिबो आहे। पोइ ॿिटो में यार छो थो करे, अल्लाह ऐं रसूल ते मशवरा नथा हलनि, पोइ उलिल अमर ते मशवरा छो था कबो अथे? टेटी आयत बिठी आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउ रसूल व उलिल अम्र। अल्लाह क़ुरान में चिट्टो तो ऐलान करे त इताअत कजांइ अल्लाह जी, इताअत कजांइ रसूल जी, इताअत कजांइ उलिल अम्र जी। चाहे लाल विलायत का पुछो वे मौला उलिल अम्र केर आहिनि, मौला जन फरमायो अव्वलुहुम अलीयुन व आखिरुहुम महदी। उलिल अम्र पहिरियों अली या आखिरी महदी आहे। 73 फ़िरक़नि जे मुफ़स्सिरनि खां सवाल करे पुछी था सघो, जिते अल्लाह जो चिट्टो हुकुम हुजे उनखे नस सॾिबो आहे। नस जे आॾो फ़तवा नाहे वठिबी। जॾहिं क़ुरान चवे थो अल्लाह जी इताअत कर, रसूल जी इताअत कर, उलिल अम्र जी इताअत कर, पोइ इहो तुंहिंजो ॿिटो ऐं मुनाफ़िक़ाना रवैयो नाहे। अल्लाह खे बग़ैर सोचे मञे, रसूल खे बग़ैर सोचे अचे, ऐं जॾहिं वारीअ नजब जो वारो अचे त पोइ पुछंदो थो वठे मुस्तहब आहे या वाजिब आहे। ऐं जेकॾहिं अली जे लाइ सोचणु शुरू कई त मां अहिड़ी क़ुरान जी आयत खणी ईंदुसि जो भॼण ई न ॾींदोमांइ। अचु न मुबाहिलो कयूं, अचु त मुनाज़रो कयूं। मैदान चिट्टो आहे, हुसैन मैदान में अल में अब्बास इन जे करे हराए वियो हो त जॾहिं बि मुहर्रम जो चंड बीहंदो मां फाते हूंदुसि। अचु क़ुरान जी आयत चिट्टी बीठी आहे, कंहिंसां ज़िद न आहे, या मञाए वञ या मञी वञ, रस्तो ई टियों न आहे। जेकॾहिं तूं हक़ ते आहीं मां मञण लाइ तोखे तयारु आहियां, पर जेकॾहिं मां हक़ ते आहियां मां बि मञाए छॾींदोमांइ। छो दौर मुंहिंजो आहे, हे वली असर जो दौर आहे, हे हुज्जत बिन अस्करी जो दौर आहे, हे उनजो दौर आहे जंहिंजे लाइ क़ुरान में अल्लाह चयो वल असर इन्नल इंसान लफ़ी खुस्र। मूंखे साहिबुल असर जो कसम आहे, नितहर जो कसम न खयो अथई, फातिमा जे लाल जो कसम खयो अथई, काबे जे वारिस जो कसम खयो अथई, क़ुरान जे वारिस जो कसम खयो अथई, करबला जे वारिस जो कसम खयो अथई। तो हुसैन जे दुश्मन सां पाण जी कोशिश करे थो, पर उन ॾींहं खां डिॼजांइ जॾहिं महदी जो अलम काबे ते फड़कंदो। वा उलिल अम्र, अल्लाह चए थो उलिल अम्र जी बि इताअत कजो, जंहिंजी इताअत कबी आहे उनखे आॾो कंदी। इताअत में लफ़्ज़ ई अथव, इताअत ऐं मञण में फ़र्क़ु अथव। इताअत ऐं पैरवी में फ़र्क़ु आहे। तर्जुमो पैरवी जो कंदुसि, क़ुरान जी असुल मफ़हूम ख़तमु थी वेंदो। इताअत ईअं कबी आहे, कुझु पुट तव्हां खे बच्चा हूंदा, तव्हां ॾिठा हूंदा त कुझु पीउ जो पुटु हीअं चवणु बाबू कमु चवी त करे अचो, सिकूं था पिया, बाबू कुझु घुरे, कुझु पुट इहो चवंदा हाणे अबे चयो आहे कयूं था, बाक़ी छॾे मारे, इनखे इताअत न सॾिबो आहे। अल्लाह चए इताअत इनखे सॾिबो आहे। हुकुम थियो न आहे ख़ुशी में, ख़ुशी में कमु करे विझे, इनखे इताअत सॾिबो आहे। यानी अल्लाह जी इबादत कर इताअत सां, रसूल जा हुकुम मञ इताअत सां, उलिल अम्र खे बि मञ ॿरे सां न। आयत जे तर्जुमे में अथव ऐसी ताईं आयत, मीर साईं ऐसी ताईं आयत पढ़ंदा आहिनि, साईं आदम साईं ऐसी ताईं आयत पढ़ंदा आहिनि, सैयद पढ़ंदा आहिनि या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउ रसूल व उलिल अम्र। अॻिते आयत खे न आहिनि पढ़ंदा कॾहिं। अॻिते आयत आहे फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि व रसूल। अल्लाह तो चए जेकॾहिं उलिल अम्र ते इख़्तिलाफ़ थियई त पोइ हेॾे पुछण न वञजांइ, वरी बि रसूल खां पुछजांइ।
فردوہ الاللہ ورسولہ ان کنتم تؤمنون اللہ تو جکنے مومن ہو تو فیصلو مجھے رسول کو کرائے جائے وہ اجماع میں ونی فیصلو نہ کرائے جائے وہ شورا جا پاسا نہ وٹھ جائے وہ